सिंधी जे अॼु जी गॾिजाणीअ में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। अॼु जी जेका शख़्सियत असां सां मौजूदु आहिनि उन्हनि सां महाराष्ट्र जो लॻभॻि हर सिंधी वाक़िफ़ु आहे। उहे आहिनि सिंधी साहित्य अकेडमी जा अध्यक्ष, जिन खे हाणे राज्य मंत्री जे उपाधीअ सां नवाज़ियो वियो आहे, श्री गुरमुख जगवानी जी। सब खां पहिरियों सभिनी खे सचो सतराम, आयो लाल कयो थींदे। प्रोग्राम जी शुरूआत करण वक़्तु असां तव्हां खां पुछणु चाहींदासीं तव्हांजे अॼु ताईं जे शख़्सी सफ़र जे बारे में। मुंहिंजो जनम 1958 में सखर सिंध प्रांत में थियो जी। मुंहिंजी पढ़ाई सखर शहर में थी। उतो मुंहिंजी मेडिकल कॉलेज लाड़काने में एडमिशन थी MBBS लाइ। मां उते MBBS करे सिंध प्रांत मां शादी जेका थी उहा मुंहिंजी लाड़काने जे भरिसां शहदादपुर शहर आहे, उतां थी। 80 में मुंहिंजी शादी थी ऐं शादी करे मां हिंदुस्तान पहिरियों दफ़ो इंडिया में मुंहिंजा मिट माइट रहंदा हुआ जलगांव शहर जे भरिसां घुमणु आयुसि। मां हिते घुमणु आयुसि, हितां जो माहौल, हितां जी हिंदुअत जे बारे में जेका मूंखे जज़्बो लॻो या संतनि सूफ़ियुनि जी जेके नगरी जे बारे में ॾिठुमि त मूंखे हिकिड़े मन में इहा लालसा थी त मां छो न हिंदुस्तान वञी वासो कयां। पोइ मां हिकु घुमी करे हनीमून करे 80 में मोटी ऐं मां 85 जून में जी सिंध प्रांत को परमानेंट माइग्रेशन करे हिते जलगांव पहिरियों बॉम्बे में अची घर कयो, टिंकिंग रोड ते घर वरितो ऐं मुंहिंजा सौट रहंदा हुआ जलगांव में, उन्हनि सां गॾु मां बिज़नेस शुरू कयो। अहिड़े तरीक़े सां 1986-87 में मुंहिंजी जलगांव शहर में शुरूआत बिज़नेस जी। सिंधियुनि जे लाइ तव्हां हिन वक़्तु ताईं पंहिंजे कार्यकाल में केतिरा वॾा कार्य कया आहिनि सिंधी जातीअ खे हिमथाइण जे लाइ, हुनजे वाधारे जे लाइ? सिंधी जातीअ जो त सुवालु आहे त मां त चूंडजी आयुमि जनरल सीट ते, तव्हां सभिनी लाइ कया, पर जंहिं महिल मुंहिंजी अॼु जीअं मां तव्हांखे ॿुधायो न त 2004 खां पोइ ॿीहर मूंखे 2014 में अना पोस्ट करे MLC ॿीहर चूंडियो वियो मोदी साहब जे दौर में ऐं मोदी साहब जो सत्कार कयो वियो, उनजो अॻिते सफ़र आहे। पर पहिरियों जे महिल मां 2004 में चूंडजी आयुमि, उन वक़्तु वॾो में वॾो जेको मसइलो मुंहिंजे लाइ आयो सिंधी जातीअ जे लाइ उहो हुयो त असां वटि उल्हासनगर में 855 बिल्डिंग खे गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र जे जुडिशल डिपार्टमेंट हाई कोर्ट नोटिस ॾिनो हुयो त भई तव्हां इहे डिमोलिश कयो, इहे तव्हांजो इलीगल आहे। छो जो जेका असांखे ज़मीन अलाट थी प्लाट जे हिसाब सां 1 फुट ज़मीन ते कंस्ट्रक्शन करणी त असां उते 3-4 फुट कंस्ट्रक्शन कई। कीअं बि थियो, असां सिंधी आयासीं लॾे, असां वटि को वसीला कोन हुआ वधण जा, असां हीअं न वधियासीं, असां हीअं वधंदासीं। उहो जंहिं महिल मसइलो आयो, एक्चुअली बिल्डिंगूं 3000 खां मथे हुयूं पर नोटिफाइड 155 थियूं। मां कोशिशि इहा कंदुमि त ईंदड़ 3 सालनि में जेको कार्यकाल हलंदो असांजो, सिंधी फ़नकारनि खे एतिरो मथे आणूं जो उन्हनि जो मान सम्मान थिए, उहो रिकग्नाइज़ करे सघनि। अॼु कलाकार असांजा ॾाढा तकलीफ़ में जी बिल्कुलु। ऐं असां गवर्नमेंट ऑफ इंडिया खां हींअर जेके GR पास कराया आहिनि उहे असां सिंधियुनि लाइ ॾाढा फ़ाइदे वारा आहिनि ऐं उहे इम्प्लीमेंट थी रहिया आहिनि। अहिड़े तरीक़े सां 2008 में मुंहिंजे मथां हिकिड़ो वॾो प्रॉब्लम आयो, ज़ात मुंहिंजी पंहिंजी पर्सनल खे मूंखे ब्रेन ट्यूमर थी पियो। ब्रेन ट्यूमर?